हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सॼी सिंध जा दौरा करण जो ऐलान करे छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी में ॿोॾि मुतासिर औरतुनि खे घरनि जा मालिकाना हक़ ऐं संदूं ॾेई छॾियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे चवण आहे त अवां मौक़ो ॾे सॼे मुल्क जी औरतुनि खे ज़मीन जो मालिक बणाईंदासीं। महरान यूनिवर्सिटी IBA जा कैंपस घोटकी में खुलंदा। परॾेही वज़ीर जो चवण हो त 20 लख घरनि जो प्रोग्राम शुरू करे छॾियो आहे। चवंदा आहिनि त घोटकी सरदारनि जो आहे। परॾेही वज़ीर जो चवण हो त अॼु खां पोइ घोटकी सरदारनि जो न पर आवाम जो इलाइक़ो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे घोटकी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी। जी मुश्ताक, वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु जेका घोटकी डिग्री कॉलेज ग्राउंड में जेके बरसाति जेके वोट मुतासिर आहे उन्हनि खे घर जा हक़ूक़ ॾिना नी। हिन वक़्तु जेको आहे बिलावल भुट्टो जेको ख़िताब करे हाणे वापसि रवानो थियो आहे। हिन वक़्तु जेको आहे मां इहो ॿुधाईंदो त पंहिंजो घोटकी ज़िले में जेको आहे 83,746 जेके मुतासिर थिया उहे उन्हनि जा जेके पैसा अचनि वारा किस्तनि में। हिन वक़्तु जेको आहे मां इहो ॿुधाईंदो त बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे IBA यूनिवर्सिटी पर जेको आहे ॾिनी आहे घोटकी खे सर्किट हाउस घोटकी में जिते उते IBA यूनिवर्सिटी जो ऐलान कयो आहे। मां इहो ॿुधाईंदो बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेको आहे तालके घोटकी में 20,507 जेके घर जेके बरसाति में मुतासिर थिया हुआ। डेरकी में 10,508, मीरपुर मादरे में 22,926 घर मुतासिर थिया हुआ। खानगढ़ में 13,591 ऐं उपावड़े में जेके 15,514 घर मुतासिर हुआ। टोटल जेको ज़िले घोटकी में 82,726 घर मुतासिर थियनि। हिन वक़्तु जेको आहे जेके मुतासिर औरतूं उन्हनि खे पंहिंजे घरनि जा जेके हक़ूक़ मालिकाना ॾिना विया। बिलावल भुट्टो पंहिंजे हथनि सां जेको आहे औरतुनि खे मालिकाना हक़ ॾिना। हिन वक़्तु मां ॿुधाईंदो इहो हालात हिन वक़्तु बिलावल भुट्टो ख़िताब में चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, हुन हमेशह रोज़गार ॾींदो आहे बिरोधरनि खे। हुन वक़्तु जेको आहे तरक़ियाती कमु करानी एतिरा कम जेके 4 साल इमरान ख़ान जेको हुकूमत करे सिंध खे कुझु ॾिनो उन पूरा वाइदा कया त मां लखे नौकरियूं ॾींदुमि, 50 लख घर ॾिनो, पर हिकु घर बि न ॾिनो। तंहिं जे करे ख़बर न आहे उहा हाणे किथे आहे। हिन वक़्तु जेको पीपल्स पार्टी जेके हुनजी अवाम जूं माण्हू मज़बूत आहिनि ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक हो छो त सिंध जेका आहे वॾी मुतासिर थी बरसाति में। तंहिं जे करे जेको आहे असां जेको आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे मां पाण वञी उते जेके औरत जेके मुतासिर जेके थिया आहिनि उन्हनि घरनि खे मालिकाना हक़ ॾिए। इहो सिलसिलो जारी रहंदो।